अस्सलाम वालेकुम नाज़रीन, एसएस न्यूज़ सां गॾु आहियां आयशा सजाद। नाज़रीन, सभ खां पहिरीं हिन वक़्त जी हेडलाइंस ते नज़र विझंदासीं। मुस्लिम लीग नून जी अॻवान मुफ्ता इस्माइल चयो आहे त ख़बर नाहे इसाक डार खे छो आंदो वियो, संदसि कोशिशुनि सां मुल्क खे नुक़सान पहुतो। पाकिस्तान में अजीब निज़ाम क़ाइम थी वियो आहे। असांजा समूरा फ़ैसिला नंढी अशराफिया करे रही आहे। जेसि ताईं इख़्तियार मक़ामी सतह ते मुंतक़िल न थींदा, गवर्नेंस बेहतर न थींदी। पार्टी न पियो छॾियां, ईंदड़ चूंडुनि में हिसो वठण जो को इरादो नाहे। मरियम नवाज़ वतन वापसि अचण लाइ अॼु लंडन खां रवानी थींदी। दुबई में हिकु ॾींहुं तरसण खां पोइ छंछर जी शाम लाहौर पहुचंदी। मरियम नवाज़ जी वतन वापसी लाइ नून लीग तयारियूं मुकमल करे वरितियूं। हर MPA ऐं MNA खे हिकु 1000 कारकुननि सां गॾु एयरपोर्ट पहुचण जी हिदायत। सिंध हाई कोर्ट हुकूमत खे किचिरो खणंदड़ अमले जी घटि में घटि माहवार पघार 25,000 रुपया मुक़रर करण जो हुकुम ॾेई छॾियो। पाकिस्तान ह्यूमन राइट्स कमीशन पारां सफ़ाई वारे अमले जी घटि में घटि पघार 25,000 रुपया यकीनी बणाइण वारे फ़ैसिले जी आजियां। सिंध हाई कोर्ट सोशल मीडिया ते अदाकाराउनि ख़िलाफ़ एतराज़ जोॻो मवाद अपलोड करण वारे केस में PTA वफ़ाक़ी हुकूमत ऐं FIA खां अॻु भराई रिपोर्ट तलब करे वरिती। जस्टिस नेमतुल्ला फुलपोटो पुछाणो कयो त मवाद हटाइण जी हिदायत कई वई, छा हटायो वियो। PTA जो चवणु आहे त जेको मवाद पाण हटाए सघियासीं उहो हटायो वियो आहे, परॾेह मां अपलोड थियल मवाद हटाइण लाइ लाॻापियल इख़्तियारनि सां राब्ते में आहियूं। SSB कंबर शिदात कोट सदाम हुसैन ख़ासकेली गैर हाज़िर रहंदड़ पुलिस ऑफिसरनि ऐं मुलाज़िमनि ख़िलाफ़ सख़्त एक्शन वठी छॾियो। बायोमेट्रिक ऐप पॉइंट में गैर हाज़िर रहंदड़ 271 ऑफिसरनि ऐं मुलाज़िमनि जूं पघारूं बंदि। गैर हाज़िर रहंदड़नि में 9 इंस्पेक्टर, 14 सब इंस्पेक्टर, 14 असिस्टेंट सब इंस्पेक्टर ऐं 58 हेड कांस्टेबल समेत 186 कांस्टेबल शामिल। भांसदाबाद जे जाबलू इलाइक़े नईं शरीफ़ वेझो ॻोठ नगावल वटां नौजवान जो लाश हथ। पुलिस जो चवणु आहे त नौजवान जी सुञाणप असद अली नुहानी तौरु कई वई। खेसि क़त्ल कयो वियो आहे, वधीक जांच कयूं पिया। सॼे मुल्क में सीउ जी शदीद लहर बरक़रार। कराची ऐं हैदराबाद में पारो 7 डिग्री ते अची वियो। लाड़काणो, सखर, जैकमोबाद ऐं ॿियनि शहरनि में बि सख़्त सीउ। कारो वहिंवार मुतासिर। सभ खां घटि गर्मी पद कोयटा में -6 डिग्री सेंटीग्रेड रिकॉर्ड कयो वियो। नाज़रीन, ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक तफ़सीली ख़बरूं असांजे YouTube चैनल ते ॾिसंदा। असांजे YouTube चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।